के वठण जो मुक़ाबिलो मुंहिंजी जमात थी करे जवाब माने यार इंसाफ कयो हा मूंखे मौक़ो मुझे जमात के मौक़ो ॾियो हीअ यूनियन काउंसिल मूंखे खटरायो मां वचन तो कया मां तव्हांखे जवाब हितों जो यूनियन जो चेयरमैन तव्हांजे साम्हूं जवाब ते हूंदो तव्हां हीअ यूनियन काउंसिल खटरायो वाइस चेयरमैन जवाब ते हूंदो हितां जमीयत जो एमपीए मुंतखब करायो जमीयत जो एमपीए तव्हांजे साम्हूं जवाब ते हूंदो हितां एमएलए मुंतखब करायो जवाब ते हूंदो हितां खे इक़्तिदार में मोकिलियो ग़रीबनि जा हथ हूंदा जेकॾहिं असां तव्हां सां इंसाफ़ न करे सघियासीं तव्हांजा हथ हूंदा ऐं असांजो ॿिजूं असां पंहिंजूं ॿिजूं हाज़िर करण जे लाइ तयार आहियूं मोकिलियो त ॾियो मौक़ो कोन बाक़ी रुगो तव्हांजा हथ असांजी किचीअ लाइ एॾी बि असांजी किची सस्ती कोन्हे एॾे ई पोइ जिन खे 74 सालनि खां खटरायो थो वञी किचियूं उन्हनि जूं पकड़ियो अटो उन्हनि महांगो कयो आहे मां नाहे कयो अॼु बि अटे जे लाइ आवाज़ खे भोतार ऐं खान ऐं नवाब ऐं सरदार नाहे उथारियो जंहिं ॾींहं खां अटो महांगो थियो आहे कश्मीर खां तनवाड़ीअ खां कराचीअ जे क्यामाड़ीअ लियारी ऐं मलीर खां अॼु हिन सिंघारीअ ताईं ग़रीबनि जे अटे जे लाइ जेकॾहिं को जंग पियो विढ़े त तव्हांजो हे भाउ राशिद महमूद सुबुर पियो विढ़े मां पंहिंजो फर्ज़ पूरो कयो तव्हांखे क़यादत खे तब्दील करणो पवंदो 74 सालनि खां जेका क़यादत मौत चिड़ाए रही आहे जेका क़यादत पंहिंजा पिप भरे रही आहे जेका क़यादत ज़मीन खां वठी करे ग़रीबनि जे इज़्ज़तुनि जा सौदा करे रही आहे उन क़यादत खे तब्दील करे जमीयत उलमा इस्लाम ते इत्तिफ़ाक़ करणो पवंदो अॼु मां इहो ई पैगाम खणी आयो आहियां उनजे बावजूद जो बीमार हाँ तव्हां सम्झंदा हूंदो त मां चश्मो शौक़ जे लाइ पातो समीअ शौक़ जे लाइ पातो मांखे अख में तकलीफ़ आहे सख़्त तकलीफ़ आहे लेकिन उनजे बावजूद मां ज़रूरी सम्झो त मुंहिंजी तकलीफ़ तव्हांजी तकलीफ़ खां वॾी कोन्हे मां पंहिंजी तकलीफ़ बर्दाश्त कंदुसि लेकिन तव्हांजी तकलीफ़ जे लाइ तव्हां वटि वञी करे तव्हांजे दिलि जे दरवाज़े ते तव्हांखे तसल्ली ॾिस मैदान ते निकिरी करे अचो कची करे ज़ुल्म ऐं जबर जे दीवारुनि खे किरायो जेकॾहिं हिम्मत नथा कयो जेकॾहिं इन्हनि भोतारनि खे इलेक्शन में मुस्तरद नथा कयो त पोइ तव्हांखे रड़ियुनि करण जो बि कोई हक़ कोन्हे पोइ तव्हां चुप करे वियो पोइ रड़ियूं छो था कयो जिन खे चूंडियो था पोइ जिन खे चूंडींदो जहिड़ा हुक्मरान ओड़ा अफ़ाल चङनि खे चूंडींदो चङाई थींदी लंगनि खे चूंडींदो लंगाई थींदी बार बार आज़माइलनि खे चाचा आज़माइबो त पोइ मुसीबत न ईंदी त ॿियो छा थी छा मां सिंगारी वारनि खां इहो एतमाद कयूं वञा त उहे सिंध में इनक़िलाब जो आगाज़ हिन सिंगारी खां कंदा इंशाअल्लाह चाचा छा ख़्याल आहे तीरनि खाइण जो मूड अथई त भली खाई वठ मां वारा मौलवी 5 साल ॿियो इंतज़ार करा मांखे चाचा काई जल्दी कोन्हे मां वारा मुल्ला एवर गिरी ने तव्हांजा मरणा बि खाइनि परणा बि खाइनि इहे ई आंगलियूं कीअं में मौलविन को कोई मच्छर में सूर कोन्हे असांखे तव्हांजो फिक्र आहे चाचा देखो इलाके जी तब्दीली थे इलाके जी तरक्की थे को हिन इलाके जे अंदर मसइलनि जो हल थे उन जे लाइ इनक़िलाब जो आगाज़ 15 जनवरी ते सिंगारी खां करणो आहे कंदऊ मुंहिंजूं अमड़ियूं भेनरियूं ऐं न्याणियूं बि इनक़िलाब जे इन मुहिम में पंहिंजो हिसो वठंदियूं इंशाअल्लाह त पोइ 15 जनवरी ते ठपे ते ठपो नौजवान नथो ॻाल्हाए वोट दाख़िल थियल न अथई वोट दाख़िल थियल न अथई आहे त पोइ ॾाढिया ॻाल्हाए न ठपे ते ठपो ठपे ते ठपो ठपे ते ठपो ठपे ते ठपो पोइ 15 जनवरी ते इंशाअल्लाह होना कराची के मलीर में होना कराची के क्यामाड़ी में होना कराची के ना गरबी जी गाल न कर लियारी जी गाल कर लियारी में भी जमीयत जो झंडो हूंदो त लारकाणे में भी जमीयत जो झंडो इंशाअल्लाह लियारी ते भी जमीयत जो झंडो राज कंदो त लारकाणे ते भी जमीयत जो झंडो राज कंदो
उतां लियारीअ में भी किताब ऐं किताब ऐं किताब हूंदो, क्यामाड़ी ऐं गरबी ऐं जुनूबी ऐं शर्क़ीअ में भी किताब ऐं किताब ऐं किताब हूंदो, त ठट्टे सजावट ऐं बदीन में भी किताब जूं बहारियूं हूंदियूं इंशाअल्लाह। आयो अॼु इत्मीनान कयूं वञा त 15 जनवरी ते किताब ऐं किताब ऐं किताब जूं बहारियूं हूंदियूं इंशाअल्लाह। मूंखे ॿुधायो वियो हिते हिकिड़े ॻोठ सॼो जो सॼो जमीयत में शामिल थियो आहे ऐं उन्हनि जमीयत एतमाद कयो आहे। मां उन ॻोठ वारनि खे ख़ुश आमदीद थो चवां ऐं उन्हनि खे वेलकम थो चवां ऐं उन ॻोठ वारनि खे यकीन थो ॾियारियां त तव्हांजे अरमाननि खे पूरा लहंदासीं। मूंखे ख़बर पई आहे त काथे हिन बदीन में हिकु यूनियन काउंसिल में हिकिड़े मुंहिंजे उम्मीदवार खे करोड़नि जी बि ऑफर थी वई आहे त मौलवी साहब वेह 2 करोड़ वटि वरी ॿिए हंधि धमकियूं थियूं मिलनि तव्हांजा करोड़ भी जूते जी नोक ते ठा रखूं, तव्हांजूं धमकियूं भी जूते जी नोक ते ठा रखूं। जेकॾहिं तव्हां ताक़तवर आहियो त असां बि हथनि में चूड़ियूं कोन्हनि पातियूं। मतां सम्झो त मौलवी निंढड़का आहिनि, मौलवी अमरीका के गोॾनि भर विहारियो आहे। बदीन जा वॾेरा छा थींदा आहिनि, न छेड़ वणंदो न मौलवी के हथ में धोड़ बदीन में गोलियां न लहंदो इंशाअल्लाह। न मुझे कारकुन के निंढड़ को समझो, न कमजोर समझो, न लावारिस समझो, ताकतवर भी हिन वारिसी वारो भी हिन मल्क वारा भी हिन इंशाअल्लाह। हिन जे करे कारकुन हिम्मत कयो, 15 जनवरी ते हिम्मत कयो। तब्दीली साइनन भौतारन खानन नवाबन ऐं सरदारन जे बंगलन में ज़लज़ला पैदा कयो इंशाअल्लाह। 15 जनवरी ते कामयाबी तव्हांजा कदम चुमंदी, तव्हांजे को प्यार बख्शो, मान बख्शो, इज्जत बख्शी, उन ते तव्हांजो थोराए तो हाँ जिंदगी बाकी, मुलाकात बाकी। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।